कराची में बरसात खां पोइ टुटल रोडनि शहरनि खे परेशान करे छॾियो। ख़बर मूजिब कराची में बरसात खां पोइ शहरनि जूं मुश्किलातूं वधी वयूं। शहर में तूफ़ानी बरसात खां पोइ ज़िले ओभर में तबाही जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि। न्यू कराची खां जमाली पुल ताईं मेन रोड ते मोतमार खॾा अवाम जो इम्तिहान वठी रहिया आहिनि। PS 99 में बरसात खां पोइ रोडनि जी हालत इंतिहाई ख़राब आहे। केतिरनि ई हंधनि ते गंदो पाणी बीठल हुजण करे मोटरसाइकिल सवार सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। सोराबगोड टाउन जे टुटल रोडनि ते प्यादलनि ऐं मोटरसाइकिल सवारनि जो गुज़रण मुश्किल बणिजी वियो आहे। गाॾियुनि सां हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। इन हवाले सां शहरनि जो चवणु हो त अहिड़नि मसइलनि जो मुस्तक़िल हल कॾहिं थींदो। शहर जूं हालतूं अॻ में कुझु सुठियूं हुयूं, सभु कुझु सही, पर मौजूदा हुकूमत ऐं बलदियाती इदारनि में वेठल हुक्मराननि इलाइक़नि जा मसइला हल करण बजाए रुॻो पैसा कमाया आहिनि।